साहबा था फरमाइन असां अर्ज़ कईसीं अल्लाह जा रसूल असां जे लाइ दुआ घुरो त रब रहमान भाॼीअ जो इंतज़ाम फरमाए मानीअ जो इंतज़ाम फरमाए। साहबा था फरमाइन अरबे मोहम्मद मुस्तफ़ा नबुवत वारा हथ मुबारक खणी करे दुआ घुरी आहे। हिकिड़ो साहबी आयो मानी खणी आयो दस्तरखान ते मानी रखी वई आहे। साहबा अर्ज़ कई अल्लाह जा रसूल हाणे दुआ घुरो त रब रहमान भाॼीअ जो भी इंतज़ाम फरमाए। साहबा था फरमाइन महबूब नबीअ जो दुआ घुरे बस कई आहे। माखीअ जो गुण आयो आहे महबूब नबीअ जे आॾो अची वेठो अर्ज़ थो करे अल्लाह जा रसूल असां अवां जे लाइ भाॼीअ जो इंतज़ाम कयो आहे। पंहिंजा ॿ ग़ुलाम साहबा नौकर मोकिलियो त भाॼी खणी अचनि। साईं जन ॿिनि साहबा खे मोकिलियो वञो तव्हां हिन माखीअ जे गुणे सां गॾु भाॼी खणी आई। साहबा था फरमाइनि माखी असां माखीअ जे गुणे सां गॾु वियासीं मखे सां गॾु वो पहाड़ जी गार में असांखे वठी। साहबा था फरमाइनि जेॾी महिल असां माखीअ जे मानारे वटि पहुतासीं साहबी थो फरमाए माखीअ जे मथे कुझु ॻाल्हायो जंहिंमां असांखे सम्झ में ही पियो अचे परे थी वञो त अरबी मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम आया आहिनि अरबी मोहम्मद मुस्तफ़ा जा नौकर आया आहिनि। साहबा था फरमाइनि चंद सेकंडनि में नज़र कईसीं त माखीअ जे मनारे तो माखीअ जा मखा परे थी विया। असां हेठों बर्तन रखी करे माखी लाहे करे सिधो रसूलुल्लाह ॾे आयासीं। अल्लाह जा रसूल माखीअ खणी आया आहियूं। साहबा था फरमाइनि एतिरे में नज़र था कयूं माखीअ जो मखो बि असां सां गॾु गॾियो थो अचे अची करे अरबी मोहम्मद मुस्तफ़ा जी रान मुबारक दे वेही रहियो। मुंहिंजे महबूब नबीअ फरमायो ओ माखीअ जा मखा ॾे हवाल एतिरी मिठी माखी तव्हां कीअं ठाहींदा आहियो। साहबा था फरमाइनि माखीअ जो मखो पंहिंजी ज़ुबान में ॻाल्हाए थो छो त इहो अरबी मोहम्मद मुस्तफ़ा जो मोजज़ो हुजो। मुंहिंजो महबूब नबीअ पत्थरनि जी ॿोली बि सम्झींदा जानवरनि जी ॿोली बि सम्झींदा वणनि मुंहिंजे महबूब नबीअ जे आॾो ॻाल्हायो उठनि मुंहिंजे महबूब नबीअ जे आॾो ॻाल्हायो हरणीअ मुंहिंजे महबूब नबीअ जे आॾो ॻाल्हायो मुअल गो मुंहिंजे महबूब नबीअ जे आॾो ॻाल्हायो माखीअ जे मखे मुंहिंजे महबूब नबीअ जे आॾो ॻाल्हायो। साहबा था फरमाइनि माखीअ जो मखो अर्ज़ थो करे अल्लाह जा रसूल असांजो क़ाइद असांजो रहबर असांजो अॻवान असांखे हुकुम कंदो आहे वञे कोई लिम जी रस चूसे अचे कोई बबुर जी रस चूसे अचे कोई गुलाब जे गुल जी रस चूसे अचे कोई चंबेली जे गुल जी रस चूसे अचे। अल्लाह जा रसूल असां जेॾी महिल रस चूसे ईंदा आहियूं का रस फिकी आहे का मिठी आहे का कोड़ी आहे का नमकीन आहे असांजो क़ाइद रहबर असांखे हुकुम कंदो आहे सभु जो सभु अरबी मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो। अल्लाह जा रसूल जेॾी महिल अवां ते असां दुरूद पढ़ी करे बस कंदा आहियूं अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह जा रसूल असां जंहिं महिल तव्हां ते दुरूद पढ़ी करे बस कंदा आहियूं इन दुरूद जी बरकत सां रब रहमान पंहिंजे फज़ल सां कोड़ीअ फिकीअ माखीअ खे बि मिठाण में तब्दील करे छॾींदो आहे। इहो असांजे नबीअ जो मौजज़ो हो असांखे शान वारो नबीअ मिलियो मान वारो नबीअ मिलियो केरु आहे जेको अरबी मोहम्मद मुस्तफ़ा सां मुक़ाबिलो करे।